हिन सबक़ में पाण सिंधी अलिफ बे जे 25 अखर रा सां मानूस थींदासीं। पर अॻिते हलण खां पहिरीं अव्हां खे गुज़ारिश कंदुसि त सिंधी साइंस चैनल खे सब्सक्राइब कंदा, हिन वीडियो खे लाइक कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि अहबाबनि सां बि वंडींदा। सिंधी अलिफ बे में 52 अखर आहिनि। पोयनि सबक़नि में पाण ही सभु अखर सिखी चुका आहियूं। हिन सबक़ में पाण सिंधी अलिफ बे जे 25 अखर रा सां मानूस थींदासीं, जेको र जो आवाज़ ॾींदो आहे। रा जो अखर कलम खे घड़ियाल रुख में हलाईंदे ईअं लिखबो आहे जो इन जो हिकिड़ो हिसो रहनुमा लीक जे मथां ऐं ॿियो हिसो रहनुमा लीक जे हेठां बीहंदो आहे। इंटरनेशनल फोनेटिक अल्फाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में र जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे, जॾहिं त देवनागरी ख़त में र जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। रा जे अखर मथां ज़बर जी निशानी लॻाए र जो आवाज़ लिखबो आहे। रा ज़बर र। इंटरनेशनल फोनेटिक अल्फाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में र जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में र जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण र जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। रब, रत, रस, रश, रब, रन, रख, रग। रा जे अखर हेठां ज़ेर जी निशानी लॻाए र जो आवाज़ लिखबो आहे। रा ज़ेर र। इंटरनेशनल फोनेटिक अल्फाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में र जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में र जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण र जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। रिजण, रिज़्क़, ऋण। रा जे अखर मथां पेश जी निशानी लॻाए र जो आवाज़ लिखबो आहे। रा पेश र। इंटरनेशनल फोनेटिक अल्फाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में र जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में र जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण र जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। रुठो, रुधो, रुलियो, रुनो, रुञ, रुक, रुखो, रुगो। रा जे अखर पुठियां अलिफ जो अखर लॻाए रा जो आवाज़ लिखबो आहे। रा अलिफ रा। इंटरनेशनल फोनेटिक अल्फाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में रा जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में रा जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण रा जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। रात, राॼ, राज़, राग, राह, राम, रान, राधो, राज़ो, राखो, राणो।
रा जे अखर पुठियां वाव जो अखर लॻाए रो जो आवाज़ लिखबो आहे। रा वाव रो। इंटरनेशनल फोनेटिक अल्फाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में रो जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में रो जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण रो जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। रोल, रोज, रोज़, रोग। हाणे पाण रो जे आवाज़ ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। आरो, इशारो, पारो, યારો, તારો, ચારો, नारो, नारो। याद रहे त सिंधी अरबी ख़त में ऐन जो अखर बि अलिफ वारो कमु ॾींदो आहे, जीअं पाण पहिरें सबक में सिखी आया आहियूं। तंहिं करे नून जे अखर पुठियां ऐन ईंदी त उनखे ना पढ़बो। तारो, ॾारो, मारो, वारो। रा पेश र जे पुठियां वाव जो अखर लॻाए रू जो आवाज़ लिखबो आहे। रा पेश वाव रू। इंटरनेशनल फोनेटिक अल्फाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में रू जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में रू जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण रू जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। रूबरू, रूह, रूपोश। रा जे अखर पुठियां ये जो अखर लॻाए रे जो आवाज़ लिखबो आहे। रा ये रे। इंटरनेशनल फोनेटिक अल्फाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में रे जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में रे जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण रे जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। रेटो, रेजो, रेढो, रेलो, रे, रेगिस्तान, रेल, रेठ। रा ज़ेर र जे पुठियां ये जो अखर लॻाए री जो आवाज़ लिखबो आहे। रा ज़ेर ये री। इंटरनेशनल फोनेटिक अल्फाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में री जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में री जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण री जे आवाज़ ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। ॿारी, तारी, सारी, खारी, तूरी, पूरी, मूरी, फूरी। रा ज़बर र जे पुठियां नून जो अखर लॻाए र जो आवाज़ लिखबो आहे। रा ज़बर नून र। इंटरनेशनल फोनेटिक अल्फाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में र जे आवाज़ खे हिन रीति ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में र जे आवाज़ खे हिन रीति लिखबो आहे। हाणे पाण र जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। रंबो, रंदो, रंग,
रा अलिफ रा जे पुठियां नून जो अखर लॻाए रा जो आवाज़ लिखबो आहे। रा अलिफ नून रा। इंटरनेशनल फोनेटिक अल्फाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में रा जे आवाज़ खे हिन रीत ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में रा जे आवाज़ खे हिन रीत लिखबो आहे। हाणे पाण रा जे आवाज़ सां शुरू थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। रांद रांदीको रांदीकर। रा पेश वाव रू जे पुठियां नून जो अखर लॻाए रू जो आवाज़ लिखबो आहे। रा पेश वाव नून रू। इंटरनेशनल फोनेटिक अल्फाबेट यानी बैनुल अक़वामी वायोकी लिपीअ में रू जे आवाज़ खे हिन रीत ज़ाहिर कबो आहे। देवनागरी ख़त में रू जे आवाज़ खे हिन रीत लिखबो आहे। हाणे पाण रू जे आवाज़ ते ख़तम थींदड़ के लफ़्ज़ सिखंदासीं। तारूं कारूं लारूं खीरूं हीरूं लीरूं मेरूं। इन सां ई इहो सबक़ पुॼाणीअ ते पहुतो। मूंखे इजाज़त ॾींदा ऐं कमेंट्स में पंहिंजी राय जो इज़हार करणु न विसारींदा। सिखंदा रहो। सिंधी साइंस चैनल ॾिसंदा रहो।